लालू रैंक जी मदीलांग कॉलोनी के रवासिन तरफा बुनियादी सहूलतूं जहिड़ो त निकाल सिस्टम न हुजण, बिजली की सहूलत न हुजण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। उन मौके ते एहतजाजी अगवानी कंदड़ जेवाई जो अगवान मुफ्ती अब्दुल अलीम छुट्टो, इरशाद राजपूत, यासीन राजपूत, अब्दुल सत्तार मुगेरी ऐं ॿियनि जो चवणो हुयो त मदीना कॉलोनी जेका आहे उहा सॼी जो सारी जेका आहे उहा बुनियादी सहूलतुनि खां महरूम बणियल आहियूं। असां हितां जा रवासी जेके आहियूं, हज़ारनि लखनि जी जेका हिकिड़ी आबादी आहे उन में का बि बुनियादी सहूलत मुहैया थियल न आहे। जहिड़ो कि जंहिंमें जेको आहे असांजे वटि का बि निकाल जो सिस्टम न आहे। ड्रेनेज सिस्टम न हुजण जे सबबु असांजो जो गंदो पाणी जेको आहे उहो घरनि में ऐं घरनि जे ॿाहिरां तलावनि जी सूरत में बीठल आहे, जंहिं सबबु हितां जा जेके मासूम ॿार आहिनि उहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा मरीज़ बणिजी विया आहिनि। हिननि मुतालबो कयो चूंडियल तक जे MP MNA उन सां गॾोगॾु UC लालू रैंक जी इंतिज़ामिया खां त फौरी तौर ते जेका लालू रैंक जी मदीना कॉलोनी आहे उनखे बुनियादी सहूलतूं मुहैया कयूं वञनि त जीअं हितां जा माण्हू सुख जो साहु खणी सघनि।